अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक मुझो वीडियो जो पैगाम आ समय जे बिरादरी के आ त काबिल समय जे चक्की ॾिनी आहे सीलरनि खे। सीलरनि असांजो जहिड़ो 2010 खां वठी हलंदो ईंदो आहे जो ईअं न चवे त मां चक्की जे हिकिड़े ख़ौफ़ में भरिया इहे चक्कियूं असां वटां ईअं पियूं आहिनि जूं लिॾांगे जाम आहिनि चक्कियूं। पर ॻाल्हि अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, माना हेॾे ईंदा आहिनि सीरा समय जा चांवर बि खाईंदा आहिनि, असांजूं शादियूं बि खावनि, गमियूं बि खावनि, वरी उन्हनि जे वारा विड़नि बि सही। अॻे लिक में यकी विड़दा आया, असांखे माण्हू चवंदा असां उन्हनि ते कोन पवंदा हुआसीं जो असांजी समय जे बिरादरी सां संगाती, असां चयो समय जा अहिड़ा न आहिनि, चामुड़की बरकी जो तासब न कंदा। हाणे समय जनि चक्कियूं ॾिनियूं आहिनि, विड़ण में बि समय जा गाॾे इन ॻाल्हि ते मां ख़ुशि थियो आहियां त भलो कयो था जो ॾिनियूं था। चा समय जा हाणे तोखे वक़्तु ॿुधाईंदो मुंहिंजी रुकेश आहे जेको आहे करीमबग समय जे खे, इजाज़ समय जे खे, काबिल समय जे खे। हाणे जेके हथियार घार ॾे हथ वे उहे टोटल ॾियोनि, मतां दिलि में अरमान राजी वञे यार असां ॾिना कोन अदड़ में तव्हांखे वीडियो जे पैगाम जे ज़रिए सां हथियार ॾियोनि। मुंहिंजी रुकेश आहे अकबर जेको आहे त मियाँ खे ऐं मियाँ रफ़ीक खे शाबाश आहे इन्हनि जो राज इन इहे जो इन्हनि ॾिनी अथनि। मां इन ॻाल्हि ते ख़ुशि थियो, मां अॻे बि ॻाल्हायो हुअमि मां त बाबा मूंखे वाट करे वञे मियाँ रफ़ीक वाट कोन कई जी बुगटी वारे मसइले जे बारे में हथऊं। हाणे समझनि खे चयो सीरनि खे तव्हां हथियार ॾियो, उनजी मदद कयो। इन ॻाल्हि ते मां ख़ुशि थियो आहियां। 300 एकड़ मां जे हेठां कमानि था, मां भतेखोरी वारो न आहियां जेको आहे त मां सां वाट करे अची जेको आहे समय जो ऐं मियाँ वाट करे अची बुगटी वारी बि हथियारनि वारी जी सीरनि खे कोन ॾिना न त हिकिड़ो गनो ई कोन वठणु ॾींदोमांसि। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।